हेलो हाँ यो होली जो चओ पिया इवेंट आ। अरे तू घणी फोनूं कने यार। हाँ कराए ॾियो न पासूं कराए ॾियो न अरेंज। होली जे पासूं जाम पयूं थी। न शे वो श्रद्धा कपूर चओ पिया जिते अचण वारी आ। हुते गर्दी तो भाऊ जाम। हाँ हुते वञणो आहे न यार, जंगलनि में थोड़ी वञणो आहे यार। सिल्वर कलर जा भूत ठही ईठा हूंदा। हल कयां तो मां कुछ कयां तो कराया तो जे। श्रद्धा कपूर सां फोटो बोटो कढाए अचूं न, स्टोरीअ में लॻाईंदासीं न। भाभी आ तव्हांजी साड़ियूं त सही माण्हुनि खे वरी। होली इवेंट ते था हलूं। तूं किथे हलदे? असां एॾा वॾा, पंहिंजी साई ॾिस, असांजी साई ॾिस। मूंखे होली खेॾणी आ। अरे चढ़िया उते पाणी वाणी उॾाईंदा थी, तोखे सर्दी थी वेंदे। हाँ तो होलीअ में पाणी उॾाइबो आ। जरूरी ना है, तू घर में वे गियर पड़ाकड़ियूं खा। अहिड़ी पार्ट ॾिस, नओं पार्ट विधो थी मैं पेन ड्राइव में। पार वञो था, मूंखे नथा वठी हलो। मां त पुट तुंहिंजी भाभीअ सां मिलण थो वञा। श्रद्धा कपूर अचण वारी आहे उते। अरे पिचकारी त वठी ॾियो भला। हल तू वे जल्दी कर। पैसा खणी आ न। तव्हांखे दिलि नथी थिए छा ॿार खे पिचकारी वठी ॾियां? दिल छो न थे पुट, लेकिन तव्हांजे अंदर कीअं होली खेॾण जी उहा चाह न आहे न। असांजे टाइम ते भाऊ होली खेॾंदा, मन हिकिड़े ॼणे खे डम अंदरि विझंदासीं, ईअं लॻंदो किडनैप थी विया। पोइ हो जीअं ई ॿाहिरि निकितो, रे सटासट फूकणा ई फूकणा। ईअं वाड़ो वाड़ो सभिनी जो टर्न ईंदो, मन उहो लय ईंदी हुई आहे। अरे हलो यार, पापा ॾिना अथऊं पैसा। ॾे यार काई 20 ॾींहं वारी पिचकारी ॾे। 20 ॾींहं जी पिचकारी ईंदी आहे या? यार तू ॿार खे ॾे यार, वो 3-4 ॾींहं हलाईंदो, जिंदगी थोड़ी गुजारणो हुन में। 100 रुपए वारी तो वठो, साल में हिकु दफ़ो था वठो। खेॾी करे वापसि ॾेई वेंदो न यार, वापसि ॾेई वेंदासीं अंकल खे। वापसि न वठंदासीं। कर पुट तू सेलेक्ट कर। नीला इवेंट जी पासूं मिलनि थियूं। हाँ घणे तो चे? 1000 रुपए। हले न हले, श्रद्धा कपूर अचण वारी आहे। उनमें भी शक्ति कपूर भी तो अचई। ओए ढंग सां ॻाल्हाए, सावड़ो आहे यार मुंहिंजो। सॉरी यार। पाण सुठी ॻाल्हि आहे न, उनजो पप्पा बि तो अचे त उते ई नारियल मिश्री ॾेई करे घर वठी ईंदासीं। उनजो पप्पा कहिड़ो गानो ॻाईंदो? बाबुल की दुआएं लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले। हाँ मां खराब था ये पिचकारी। पुट ये घणे दसी है? 650। पागल 650 ही पिचकारी खई थी, तुझे पप्पा खाली 80 रुपया ॾिना थे। वरे थी न ये मूंखे। पुट असांजे टाइम ते हजमन जो पुआड़ो यूज़ कंदासीं असां, सफ़ा ख़र्च न। तू 650 जी पिचकारी खणी आवा। हाँ तो पापा जीपे कंदा न। अरे हे वॾी पिचकारी तो वठे, बंदूक नारियूं, बैगूं नारियूं। बिल्डिंग में अलाउड कोन था न, बिल्डिंग में अलाउड कोन थी, पुलिस पकड़े वेंदे। मां भी तो हलां इवेंट ते। 1000 रुपया लगंदे। हाणे वापस हली वेंदी। वापस छो हली वेंदे? आहिनि मूं वटि पैसा। हल न, असां किथे मना कई आहे। नानी का नथो वञा? चए नानीअ घणा गीर संबोसा अचणा आहिनि। हा आया आहिनि न। त खाराईंदो केरु? इवेंट ते खणी न हलां न, श्रद्धा कपूर खे खाराईंदुमि। ओए तुझी भाभी है गीर संबोसा खाली तुझो भाउ खाराईंदो। हा यार तू खाराइजे। ॿुध, पासूं ब्लैक में थी मिलनी 1000 ई 3000। 3000? तुझी भाभीअ लाइ मां 30,000 भरींदुमि यार। रोज न ईंदी, तूं वठी आ। असांजी पिचकारी लाइ 650 काननि। पुट असांजे टाइम ते। नीला ये वीडियो ॾिस। वड़ी कहिड़ो वीडियो ॾिसां? एक्चुअली न मां तव्हां सभिनी खे दिलि सां सॉरी थी चवणु चाहियां, छाकाणि त मां सुभाणे इवेंट ते न अची सघंदमि। दुख मूंखे बि जाम आहे, पर सुभाणे कीअं कम वारी माई बि न अचण वारी आहे न, त मम्मीअ चई पहुचो ॿोड़ी बासण सभु तोखे ई करणा थी। हली हिन साल क़िस्मत में न हूंदो, मथे साल पक मिलंदासीं। हलो तव्हां पंहिंजो ख़्यालु रखो, मिलूं था, बाय। दर्द दिल के बिना महफिल ही क्या। ॿुध, सुभाणे 10 संबोसा, गीर पड़ाकड़ियूं, सुठी मिठाई तयार रखजे। भाभी अचण वारी आहे तुंहिंजी इवेंट ते। है मेरा हाल बुरा और बुरा कर दिया। तुझे दुकान ही बेस्ट ड्रेस कढ यार, वॾो ॾींहुं आहे। भाभी ईंदी इवेंट ते,
भाभी ईंदी इवेंट ते मेरे जख्मों को जरा हरा कर दे। भाभी ईंदी इवेंट ते भाभी ईंदी इवेंट ते भाभी ईंदी इवेंट ते